खैरपुर जे नाले वारे अदाकार सदाकार रेडियो ऐं टीवी आर्टिस्ट मोहब्बती माण्हू अख्तर खोखर जी सालगिरह जी पुरवकार तकरीब सराफा बाज़ार खैरपुर में अंजुमन ताजरान खैरपुर जे सदर आशिक हुसैन अब्बासी जी ऑफिस में मल्हाई वई। इन मौक़े ते सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब में अंजुमन ताजरान जे सदर आशिक हुसैन अब्बासी, मुज़फ़र हुसैन अब्बासी, शाहनवाज़ कल्हड़ो समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि जे माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते अंजुमन ताजरान खैरपुर जे सदर आशिक हुसैन अब्बासी में ख़िताब कंदे चयो त अख्तर खोखर मोहब्बती माण्हू हुजण सां गॾोगॾु हिकु बहितरीन इंसान, दोस्त, शख़्सियत आहे। हू हमेशह सोशल वर्कर थी कमु कंदो आहे, जंहिंजी सालगिरह में असां शिरकत करे ख़ुशी महसूस कयूं था। दुआ आहे त अख्तर खोखर हमेशह ख़ुशियूं माणे ऐं रब पाक खेसि हमेशह ख़ुशि रखे, सेहत, तंदुरुस्ती ऐं वॾी हयाती अता फ़रमाए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।